रहे सदा सिंधु जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली रहे सदा सिंधु जी छोली मारवड़न जी मिठड़ी बोली गली गली ऐं घर घर पूजन सिंध मर जान हारा हारा ये सिंध जी सिंध वारा जी सिंध टोपी अजरक वारा जी अवामी आवाज़ टीवी जे सॾ ते समूरी सिंध जी हिकु सिंध हिकु सकाफ़त जे उजाण में ग़ौसपुर शहर में भी सकाफ़ती सरगर्मियूं चोट चढ़ी पियूं आहिनि। शहर जे मेन प्राइमरी स्कूल में हेड मास्टर सईद उल्फ़कार शाह ऐं ॿियनि तरफ़ां शानदार तक़रीब कोठाई हुई। तक़रीब में सभी शागिर्दनि वॾे अंग में शिरकत कई जिते सकाफ़त खे उजागर करण लाइ स्कूल जा उस्ताद तोड़े शागिर्द सकाफ़ती रंग में रंगियल नज़र आया। इन मौक़े ते शागिर्दनि सिंधी गीतनि ते रक़्स मुख़्तलिफ़ टेबलोज़ पेश कया जॾहिं त तक़रीरूं पिण कयूं। प्रोग्राम बाबति उस्तादनि तोड़े शागिर्दनि चयो त असां हर साल वांगुरु हिन साल बि अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जे सॾ ते 1 डिसंबर वारे ॾींहं खे सकाफ़ती ईद करे मल्हाईंदासीं। उन्हनि चयो त सिंधी मीडिया जा थोराइता आहियूं जे सकाफ़त खे उजागर करण में अहम किरदारु अदा कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk